रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 28 एक्सरसाइज नंबर 4.5 मश्क 4.5 पार्ट 3 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार। पारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.5 जो क्वेश्चन नंबर ॿियों पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंजा असां पहिरियां 5 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 6 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त x रेज़ 12 माइनस y रेज़ 12। हाणे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं, उहो असां वटि इज़ इक्वल टू x रेज़ 12 माइनस y रेज़ 12। ठीकु आहे बारो। हाणे छा करिणो आहे त असां हिन खे a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारे फॉर्मेट में आणींदासीं, छाकाणि त असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। उन जे लाइ त पोइ हाणे कीअं थी वेंदो, हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां मूंखे x रेज़ 12 ॾे। जी हा बिल्कुलु, उहो असां वटि आहे x रेज़ 6। हिते थी वेंदो इज़ इक्वल टू x रेज़ 6 होल स्क्वायर माइनस छा को अहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे y रेज़ 12 ॾे। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे त y रेज़ 6 होल स्क्वायर। ठीकु आहे बारो। हाणे हिते ॾिसो ही कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, हीअ असां वटि a स्क्वायर माइनस b स्क्वायर वारे फॉर्मेट में पियल आहे। त पोइ जीअं त बारो असीं ॼाणूं था त a स्क्वायर माइनस b स्क्वायर छा जे बराबरि हूंदो आहे, हीअ बराबरि हूंदो आहे असां वटि a प्लस b इंटू a माइनस b जे। सही आहे बारो। हाणे ॾिसो हिते असां वटि a जी जेका वैल्यू पई आहे उहा छा आहे x रेज़ 6 ऐं b जी जेका वैल्यू पई आहे असां वटि उहा छा आहे त y रेज़ 6। त पोइ हिन जा जुज़ा असां वटि थी वेंदा इज़ इक्वल टू x रेज़ 6 प्लस y रेज़ 6 इंटू x रेज़ 6 माइनस y रेज़ 6। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां बारो हाणे तवजो ॾियो। हाणे असां हिते छा कंदासीं त x रेज़ 6 प्लस y रेज़ 6 ऐं x रेज़ 6 माइनस y रेज़ 6 खे असां a क्यूब प्लस b क्यूब ऐं a क्यूब माइनस b क्यूब वारे नमूने सां लिखी वेंदासीं। त पोइ हाणे कीअं थी वेंदो, अहिड़ो को नंबर जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे छा मिली वञे x रेज़ 6। त पोइ कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू x स्क्वायर होल क्यूब। साॻी तरीक़े सां हाणे हिते थी वेंदो त y स्क्वायर होल क्यूब। ठीकु आहे बारो। अॻी ब्रैकेट में असां वटि थींदो त x स्क्वायर होल क्यूब माइनस y स्क्वायर होल क्यूब। ठीकु आहे बारो। जॾहिं असां हिननि खे सिंप्लीफाई कयूं त पोइ असांखे हीअ मिली सघनि था। जी हा बिल्कुलु ठीकु आहे बारो। बहरहाल असांखे छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। ॾिसो बारो, हीअ कहिड़े फॉर्मेट में पियल आहे a क्यूब प्लस b क्यूब वारे फॉर्मेट में। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, जुज़ा हिन जा हिन तरीक़े सां निकिरंदा त a क्यूब प्लस b क्यूब इज़ इक्वल टू a प्लस b इंटू a स्क्वायर माइनस ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे बारो। साॻी तरीक़े सां हाणे जेका अॻी ब्रैकेट आहे असां वटि, हीअ कहिड़े फॉर्मेट में पियल आहे असां वटि a क्यूब माइनस b क्यूब वारे फॉर्मेट में। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, हिन जा जुज़ा निकिरंदा त a क्यूब माइनस b क्यूब इज़ इक्वल टू a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर। ठीकु आहे बारो। हाणे छा कंदासीं, पहिरियां असां हिन ब्रैकेट जा जुज़ा कढे वेंदासीं। हाणे हिते ॾिसो त a जी वैल्यू छा आहे, हिते असां वटि x स्क्वायर, b जी वैल्यू छा आहे y स्क्वायर। त पोइ हाणे हिन जा जुज़ा कीअं निकिरंदा, हिन जा जुज़ा निकिरंदा त x स्क्वायर प्लस y स्क्वायर इंटू हाणे a स्क्वायर आहे यानी x स्क्वायर होल स्क्वायर माइनस x स्क्वायर y स्क्वायर प्लस y स्क्वायर होल स्क्वायर। ठीकु आहे बारो। अहिड़े तरीक़े सां साॻी तरीक़े सां हाणे जेका हीअ अॻी ब्रैकेट आहे उन जा जुज़ा कीअं निकिरंदा, ॾिसो हाणे त असां वटि a जी वैल्यू पई आहे x स्क्वायर ऐं b जी वैल्यू पई आहे असां वटि y स्क्वायर। त पोइ हाणे हिन जा जुज़ा निकिरी वेंदा हिते त x स्क्वायर माइनस y स्क्वायर इंटू हाणे a स्क्वायर आहे त हिते थींदो x स्क्वायर होल स्क्वायर प्लस x स्क्वायर y स्क्वायर प्लस y स्क्वायर होल स्क्वायर। ठीकु आहे, ब्रैकेट ओवर। अहिड़े तरीक़े सां हाणे छा कंदासीं, असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई करे रखे वेंदासीं।
त पोइ हाणे कीअं थी वेंदो पहिरियां मां हिन ब्रैकेट खे थो रखां एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर खे उन खां बाद में एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर खे रखी थो वञा हाणे थींदो त इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर ठीक है बराबर पर हाणे जेकॾहिं तव्हां तवजो ॾियो ॾिसो हीअ आहे एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर हिते कहिड़ो फार्मूला वरी अप्लाई थी सघे थो उहो ही फार्मूला साॻियो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो त पोइ बहितर आहे त मां हिन जा जुज़ा हिते कढी वञा सही आहे ऐं उहे जुज़ा जा उहे निकिरंदा त पोइ हाणे थींदो त हिते एक्स प्लस वाई इंटू एक्स माइनस वाई ठीकु आहे बारो हाणे फर्दर छा थींदो हिते हाणे ॾिसो त हीउ थींदो त एक्स रेज़्ड 4 जॾहिं असां हिनजो होल स्क्वायर छॾींदासीं ऐं जॾहिं असां वाई स्क्वायर जो होल स्क्वायर छॾींदासीं त उहो थींदो वाई रेज़्ड 4 त पोइ हाणे मां लिखी वेंदुसि हिते त हिन ब्रैकेट में त एक्स रेज़्ड 4 माइनस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई रेज़्ड 4 ठीकु आहे बारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि छा बचियो बाक़ी हाणे हीअ आख़िरी ब्रैकेट आहे उहा त पोइ हिते हाणे कीअं थींदो हिते थींदो त एक्स रेज़्ड 4 प्लस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई रेज़्ड 4 त पोइ मां लिखी थो वञा एक्स रेज़्ड 4 प्लस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई रेज़्ड 4 अहिड़े तरीक़े सां ठीकु आहे बारो पर जेकर मां हाणे हिनखे रीअरेंज कयां त पोइ कीअं थींदो इहो थींदो इज़ इक्वल टू एक्स माइनस वाई इंटू एक्स प्लस वाई एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर एक्स रेज़्ड 4 माइनस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई रेज़्ड 4 हाणे आख़िरी ब्रैकेट असां वटि आहे एक्स रेज़्ड 4 प्लस एक्स स्क्वायर वाई स्क्वायर प्लस वाई रेज़्ड हाणे छा थी वियो हीउ थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर जेको 7 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो ठीकु आहे ॿारो ऐं जेको 8 नंबर पार्ट आहे उहो मां पंहिंजो पाण हल कयां थो हाणे उहो असां वटि आहे त 8x रेज़्ड 6 माइनस 1/729 ठीकु आहे ॿारो हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी ईंदासीं उहो असां वटि आहे इज़ इक्वल टू 8x रेज़्ड 6 माइनस 1/729 ठीकु आहे ॿारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे त हिन खे a क्यूब माइनस b क्यूब वारे नमूने सां लिखिणो आहे त पोइ हाणे इहो कीअं थी वेंदो ॾिसो ॿारो अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे 8x पावर 6 ॾे जी हा बिल्कुलु आहे उहो असां वटि आहे त 2x स्क्वायर होल क्यूब ठीकु आहे ॿारो हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे 1/729 ॾे जी हा बिल्कुलु आहे उहो असां वटि आहे 1/9 होल क्यूब पर तवजो ॾियो हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे a क्यूब माइनस b क्यूब वारे फॉर्मेट में पियल आहे त पोइ अहिड़नि इज़ारनि जा जुज़ा कीअं निकिरंदा आहिनि ॾिसो ॿारो जॾहिं असां वटि अगरि को इज़ार आहे जेको a क्यूब माइनस b क्यूब वारे नमूने सां पियल हूंदो आहे उन जा जुज़ा हिन तरीक़े सां निकिरंदा आहिनि त a क्यूब माइनस b क्यूब छा जे बराबरि थींदो आहे त a माइनस b इंटू a स्क्वायर प्लस ab प्लस b स्क्वायर ठीकु आहे ॿारो हाणे हिते ॾिसो असां वटि a जी जेका वैल्यू आहे उहा आहे 2x स्क्वायर ऐं जेका b जी वैल्यू आहे उहा आहे 1/9 त पोइ हाणे जा जुज़ा कीअं थींदा इहे थींदा इज़ इक्वल टू 2x स्क्वायर माइनस 1/9 इंटू 2x स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2x स्क्वायर इंटू 1/9 प्लस 1/9 होल स्क्वायर ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां छा कंदासीं हिन खे फर्दर सिंप्लीफाई करे वेंदासीं त पोइ हाणे कीअं थी वेंदो इहो थी वेंदो इज़ इक्वल टू पहिरीं ब्रैकेट सेम ई रहंदी 2x स्क्वायर माइनस 1/9 इंटू हाणे ॾिसो जॾहिं असां 2x स्क्वायर जो होल स्क्वायर छॾींदासीं छा थींदो इहो थींदो त 4x रेज़्ड 4 ॾिसो ॿारो जॾहिं असां 2x स्क्वायर खे ज़र्ब कंदासीं 1/9 सां त पोइ छा थींदो इहो थींदो त प्लस 2/9x स्क्वायर प्लस हाणे 1/9 जो जॾहिं असां होल स्क्वायर छॾायोसीं छा थींदो इहो थींदो त 1/81 यानी 81 ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां हाणे छा थी वियो इहो असांजो थी वियो आंसर ठीकु आहे ॿारो
बारो अड़े तरीक़े से असो अज जो सबक इतने पूरो थो। वरी मिलंदासीं नए सबक में। तेसीं ताईं अल्लाह भाई।